मामा शेरुअ जी मौत जे करे तव्हां घणा ॾुखारा थिया छो त शेरू तव्हांजी सॼी बाह हुयो। हा भाणज, शेरू असांजो साथी हो, शेरू असांजो दोस्त हो, शेरू असां सां घणो कुझु निभायो, पर अफ़सोस दिलावर सां दुश्मनी जे करे मारिजी वियो। मामा साईं, इन वाठे दिलावर सां शेरूअ जे करे असां विड़ी बि सघूं था। मामा भाणज, विहण लाइ विढ़ूं त का वॾी ॻाल्हि कान्हे, इहो दिलावर छा हूंदो आहे, पर असां विढ़ंदासीं राज भाग माइट मिट सभु असांखे चवंदा त शेरू कहिड़ो तव्हांजे रत भत में हो जो तव्हां हुन जे करे विढ़ियो, इन जे करे नथा विढ़ी सघूं। मामा साईं, मां मञा थो त शेरू असांजी रत में न हुयो, पर असांखे पंहिंजनि खां वधीक हुयो, प्यारो हो तव्हांखे, सिर तिरीअ ते रखी तव्हांजे लाइ हलंदो हुयो। भाणज, तूं छा थो सम्झी त शेरूअ जे खून जो पलांद दिलावर खां करणु खपे? हा मामा साईं, पलांद ज़रूर कबो, नाहे छॾणो इन शेरूअ जे दुश्मन खे। अमीर, दिलावर शेरूअ जो दुश्मन कोन हो, उन जो साथी हो, पर दिलावर जो शेरूअ तां तॾहिं साथ टुटो जॾहिं शेरू हुन सां गद्दारी कई। मामा साईं, पर शेरूअ असां सां त वफ़ादारी कई न, असांजो छा वञे त शेरू दिलावर सां सही हलियो या वरी ग़लति, असां ॾिसंदासीं पंहिंजे मफ़ाद खे, ॿियनि सां असांजो कहिड़ो कमु। मामा साईं, भाणज, असांजी बि दुश्मनी चोटां चोट आहे, उहो दुश्मन आहे शाह ज़मान। भाणज, शाह ज़मान सां जहिड़ो झोटिबो उन जे पलांद में जो दिलावर पींदो, हिक धक सां ॿई शिकार, दिलावर बि ख़तम, शाह ज़मान बि ख़तम। दिलावर घणो ई गंद कयो आहे। ओए तेरा केस मामा साईं। रेखा न याद रख, मूंखे तो सब कुछ ॻाल्हाइणो आहे। दासुमर, ख़ैर त आहे न? ख़ैर न आहे ता भलिया, काल्ह खां वठी हिकिड़ो शकी माण्हू तव्हांखे ॻोल्हे रहियो आहे। छा चाचा, शकी माण्हू? हा धीअ, मूंखे तव्हांजो दुश्मन से लॻो। चाचा सुमर, थी सघे थो त उहो दिलावर हुजे। जीअं मीरा, दिलावर हुजे त हुन सां गॾु हाशिम ज़रूर हुजे, पर ही ॿई शख़्स अव्हांजे ॻोठ जा न हुया। हा मीरा, बराबर इहो बहादुर हुयो। छा बहादुर? न ज़रीना, बहादुर ससीअ जी तलाश में न आयो हूंदो, बहादुर हाशिम ऐं दिलावर जी तलाश में आयो हूंदो, छो त हाशिम ऐं दिलावर जेल मां फरार थी विया आहिनि। छा दा, हाशिम ऐं दिलावर आज़ाद आहिनि ऐं तूं मूंखे हाणे थो ॿुधाई ज़रीना करे त करे छा? चाची, चाचा हाशिम ऐं दिलावर हाणे रूपोश आहिनि, राति असां देर सां पहुता हुयासीं, इन करे तोखे ॿुधाए न सघियासीं। पोइ हिते वेही छा था कयूं? हलो त पंहिंजे ॻोठ हलूं न। न ज़रीना, फिलहाल पाण ॻोठ नथा हली सघूं, ॻोठ जा हालात ख़राब आहिनि। जेसि ताईं हाशिम ऐं दिलावर तां केस ख़तम नथा थियनि, तेसि ताईं पाण हिते ई रहंदासीं। अदा भलिया, तव्हां ठीकु था चओ, फिलहाल तव्हां हिते घर में रहो, ॿाहिरि न निकिरो, जेसि ताईं इहो बहादुर टरी नथो वञे। अव्हां हिते हुजो, मां वेंदुसि मच्छी मारण। साईं दादा, हाशिम ऐं दिलावर फरार थियण खां पोइ सिधो मूं वटि अचनि हा। खैर, इहो ॿुधाए त हाशिम ऐं दिलावर जी का खुड़क पई?
सदा सिंह ख़बर पई आहे त हाशिम ऐं दिलावर असांजे आस पास ई आहिनि। कुझु ॾींहं अॻु में हाशिम ऐं दिलावर बहादुर जे ॻोठ ते हमलो कयो, पर बहादुर उन्हनि खां भॼी वियो। इन जो मतिलब त हाशिम ऐं दिलावर ये ॿई मूंखां नाराज़ आहिनि, बेवकूफ़ कंहिं जाइ जा। शायदि उन्हनि खे ख़बर ई न आहे त मूंखे उन्हनि जी टके जी बि परवाह न आहे। सरदार सिंह, हाशिम ऐं दिलावर जे अव्हां सां न मिलण इन जो सबबु को ॿियो हूंदो। साईं दाद जेतिरो परे रहंदा न पंहिंजो ई नुक़सान कंदा, मूंखे छा आहे। ख़ैर, अॼु हली कोठो चकर हणी था अचो। सरदार सिंह, ज़मीन जे वॾे हिसे ते शमीर खान कब्ज़ो कयो वेठो आहे। साईं दाद, जॾहिं न फसल पची तयार थींदो ऐं उन में जॾहिं लाभ पवंदो ऐं थ्रेशर वांदो, उन खां पोइ अन सिधो मुंहिंजे गुदामन में ईंदो। मुंहिंजे गुदामन में हिकु दाणो बि न मिलंदुसि। जेकॾहिं मिलंदुसि न साईं दादा, सिर्फ मौत मिलंदुसि, मौत। अॼु हलो। अॼु ॿियो ॾींहुं थियो वा, मुंहिंजो वात पटियो पियो आ। चुप कर। मां कल्ह खां परेशान आहियां त मूंखे घर में हिक बि कान्हे, इहे वयूं काॾे आहिनि? अस्सलाम वालेकुम अदी। एहो वांदे न वांगुर वती थी रुलंदी, तूं आहीं किथे लभी कान थी मूंखे। ठाहियो, छॾे हिन ॻाल्हि खे। तो में हिकिड़ो कमु आदा। अदी बसरा तोखे त ख़बर आहे, मां अछड़ो कबूतर आहियां, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर। 100 जो नोटड़ो बि ॾे ऐं ॻाल्हि बि तूं मूंखे ॿुधा। हेॾे भेण खां बि पैसा वठंदे छा? अदी पैसा त बाबे मरियात खां बि वठंदुसि। ॿुधो न अथई त ॿ भाइर ऐं टियों लेखो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे आदा, न पंहिंजे जी ठही न पराए जी ठही, रुॻो अथई पैसो पैसो। अचे ॾियाई थी पैसा, पोइ मुंहिंजो कमु कर। अचे वठ, 250,000 थी, 100 रुपयो अथई। हाणे ॻाल्हि ॿुध, तूं वञ हुन कपर उॾहे ॻोठे वञी जांच करे आ त पले वारनि जा कहिड़ा हाल आहिनि। छो पले सां मिट्री करणी अथई छा? न न, मुंहिंजो मक़सदु आहे त पले खे को न्यापो ॾियणो अथई छा? ॿुधा ॻाल्हि ॿुध। पीर करामत ससुईअ खे खणी अची क़ैद कयो आहे। अदा ससुईअ जी इज़त ऐं ज़िंदगी ख़तरे में आहे। हुनखे हितां कढणो आहे कहिड़ी बि तरीक़े सां। ओ अदा, ससुई असांजी रत आहे, असांजी इज़त आहे। असां खां पुॼे त पंहिंजे सिर जी बाज़ी लॻाए ससुईअ जी इज़त बचाए हुनखे हितां कढूं। पोइ इहा ॻाल्हि आहे न, पंहिंजो 50 रुपया वापसि वठ। मुंहिंजो आहे नालो अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर। गुटको अदी, पर अदी मुंहिंजो रत अञा अछो न थियो आहे। ही गैरत जो मसलो आहे, गैरत जो। ऐं गैरत वारे मसले ते असां कंध कपाए छॾींदा आहियूं, पर ईअं किरंदा न आहियूं। अदी पहिरियां ॻाल्हि पूरी ॿुध, पोइ फ़खुर कजां। पोइ एॾो वॾो मसलो आहे, इज़त ऐं गैरत जो सुवाल आहे। 100 न, पूरा 500 वठंदो साईं। वाह, वञे थो या खणा सोटी निम्फा गामा चो त जाई बि का गैरत जी ज़रिया आई अथसि, पर सभु ईअं धोतल आहे। अचे वठो वठे खण, हलो। 500 थो वठे पियो, अबे जी मिल्कियत पई आहे, हिनखे 500 ॾियां। आदि बसरा चिड़ी छो थी? हाणे भेण ऐं कलामड़ो मुंहिंजो ॿुध। अॼु ॿियो ॾींहुं थियो मां, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो मां, मुंहिंजो वात पटियो पटियो वात पटियो पियो आहे। निभागो कहे जाए जो। के माण्हू मोह में मोमिन ऐं अंदर में इब्लिस हूंदा आहिनि, ऐं पीर करामत बि उन्हनि मां हिकु आहे। हिन हिकु दफ़ो न, केतिरा ई भेरा मूंसां बेवाजिबो कयो। वैसे पीर करामत सां बेवाजिबियूं हाणे असां कंदासीं। वैसे
तव्हांजा असांजे मथां वॾा एहसान आहे। हुकुम कयो त पीर करामत जा थॾा पटे छॾियो। पीर करामत का मामूली ॻाल्हि न आहे, हू हुकुमरान धुर में आहे ऐं हुकूमत जो बि हिसो आहे। असां हुन सां दूबदू विड़ी न सघंदासीं, पर हुन लाइ अहिड़ियूं हालतूं पैदा कंदासीं जो हुन जो असुल चेहरो वाइखो थी वञे। रेस पीर करामत भली ढिंग जो पुट हुजे, पर जे ढींगो ढेर न कयांसि त मुंहिंजो नालो बि हाशिम न आहे। रेस बंदूक जे अॻो चङा भला तुरम खान भारी थी वेंदा आहिनि। इहो पीर करामत वरी कहिड़े बाग जी मूरी आहे? हाशिम भा, हथियार रुगो असां वटि न, पीर करामत बि हथे खाली नाहे। वैसनवर सही थो चवे। पीर करामत सां हथियारनि जी ज़रूरत आहे न, पर अकुल सां विढ़णो पवंदो। दिलावर, जॾहिं न मौत साम्हूं ईंदो आहे त इंसान जो अकुल उॾामी वेंदो आहे। तूं ॾिसजांइ त मां पीर करामत जो कहिड़ो थो हशर कयां। हाशिम, पीर करामत मुंहिंजी ज़मीन जो कुझु हिसो खबाए वेठो आहे। कुझु कूड़ा ऐं कुझु सचा दस्तावेज़ ठाराए हुन मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं हाणे वरी हुन ज़मीन जे पाणी ते बि झेड़ो जोटियो बीठो आहे। त पोइ सभ खां पहिरियां असां पीर करामत जी ज़मीन सुकाईंदासीं, उनखे पाणीअ जो फुड़ो बि न मिलंदो। ठीकु आहे हाशिम, अॻे त आउं अकेलो हुअसि, पर हाणे तव्हां मूंसां गॾु आहियो त इन पीर करामत खे सिधो कंदासीं। ठीकु आहे रेस, सभ खां अवल तूं असांखे पंहिंजूं ज़मीनूं ॾेखार, पोइ कंदासीं हाशिम ऐं मां धमाका। ठीकु आहे दिलावर, सुभाणे आउं तव्हांखे पंहिंजूं ज़मीनूं ॾेखारींदुमि। राणा साहब, मां हिकु सरदार जी हैसियत सां न, पर हिकु दोस्त जी हैसियत सां तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां। I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad, doing no cap. Only God wants, so you better go live it up. Cash in the bag, stadium packed. Baby, I'm bad, baby, I'm bad. I just wanna stay bad, stay mad. Chip on my shoulder cause they treat me like an outcast. I ain't gonna take that, stay back. I'll be swinging hard till the hits come in all caps. I ain't gonna lay back, pray that someone's gonna help me. Ain't nobody like that. I ain't gonna wait, that's all fact. Give me one shot and I'll never get the throne back. I'm sick of being cautious, I'ma go cause something, can't stop this. I'ma steal everybody's lane, call it shoplift. Sick of hearing everyone complain when they thoughtless. Taste the pain, it's like candy canes. It makes me go change into a better frame, into a better name. Society's insane, we all live for fame, yeah. Cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack. Baby, I'm back. आई पंहिंजी कमज़ोरी ॿियनि जी आॾो ज़ाहिर बि नथो करे सघां। तव्हां दोस्त आहियो, हमदर्द आहियो, इन्हीअ करे घर जूं ॻाल्हियूं, अंदर जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां थो। प्लीज़ कुझु कयो राणा साहब, मूंखे लॻे थो त इहो कमु सूबेदार सुखे जो आहे। सरदार साहब, इहो कमु जंहिं बि कयो आहे उनखे आउं बख़्श न कंदुसि ऐं हू कानून जे जकड़ में ज़रूर ईंदो। राणा साहब, इहो सूबेदार सुखियो आहे न, हिन 2-3 रुपया ही धुर खां वठी इहो कुथो कमु कयो आहे। तव्हां हाणे हीअं कयो, सूबेदार सुखे ते तव्हां थोरी बि सख़्ती कंदो न, पाण ई तोते वांगुरु ॿोलींदो ऐं सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदो। ठीकु आहे सरदार साहब, आउं सूबेदार सुखे खे ॾंडो ॾियां थो। हाणे मूंखे इजाज़त ॾियो, आउं हलां थो। न राणा साहब, इहे कीअं थी? मुंहिंजे तॾे ते आया हो,
मानी खाई पोइ वेंदो। फिरदौस बेगम, हाशिम ॼण त फ़रिश्तो थी मूं वटि आयो आहे। हू कानून जी नज़र में त ॾोही आहे, पर मूंखे लॻे थो त हाशिम ॾोही बिल्कुल बि न आहे। अनवर खान, हाशिम मूंखे दिलेर पीउ जो पुटु थो लॻे। फिरदौस बेगम, तो इहो कीअं सम्झो? तूं हाशिम सां मिली आहीं छा? मां न छा आहे जो तव्हां हुनजो एतिरियूं ॻाल्हियूं कंदा आहियो। मां इन करे सम्झी वई आहियां त एतिरनि ख़ासियतुनि वारो माण्हू खूनी नथो थी सघे। हा फिरदौस बेगम, हाशिम जे हिते अचण खां पोइ पीर करामत खे ख़बर पइजी वई आहे त हाणे अनवर खान जी ज़मीन फबाइण एतिरी सवली न आहे। हाशिम ऐं दिलावर चवनि था त हिकु न हिकु ॾींहुं हू मुंहिंजी ज़मीन ज़रूर पीर करामत खां वापसि कराईंदा। इन जो मतिलब त ॿई मुड़ुस माण्हू आहिनि। मुड़ुस माण्हू बि आहिनि ऐं अखर वारा जवान बि आहिनि, पर हालतुनि ॿिन्ही खे दरबदर करे छॾियो आहे। भलनि माण्हुनि खां अलाह साईं इम्तिहान बि वॾा वठंदो आहे। अलाह साईं ॿिन्हिनि जो ख़ैरु कंदो। ठीकु आहे फिरदौस बेगम, हाणे आऊं भला तो उतां। दिलावर, असां सरदार शाह ज़मान लाइ छा न कयो। सॼी उमिरि हुनजे करे सिर तरीअ ते रखे घुमियासीं। उन्हीअ माण्हू असांजा बच्चा रुलाए छॾिया। हाणे त इहा बि ख़बर नाहे त मुंहिंजो कुणब कबीलो किथे आहे। मुंहिंजूं न्याणियूं, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजो ॿुढड़ो भाउ सभु दरपदर थी विया। वॾी ॻाल्हि त मूंखे इहा बि ख़बर नाहे त हू हिन जहान में आहिनि भलाए न। हाशिम बा न, हिमत न हार, अल्लाह साईं कंदो, सभु ख़ैरियत सां हूंदा। कहिड़ी ख़ैरियत सां हूंदा? अलाए अगवा थी विया, अलाए उन्हनि खे पुलिस खंभे खणी वई हूंदा त दुश्मननि जे रहम करम ते न। मुंहिंजे बच्चनि जो अलाए छा थींदो। हाशिम बा, तू फिक्र न कर। माण्हू मरी वेंदा आहिनि, पर पोइ बि उन्हनि जा बच्चा पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। असां त अञा ज़िंदा आहियूं। असां अॼु ई चाचे पले जी ॻोल्हा में निकिरी था। चवंदा आहिनि त ॻोल्हण सां अल्लाह साईं बि मिली वेंदो आहे। पोइ असांखे चाचो पलियो छो न मिलंदो? अधे पले खे किथे ॻोल्हींदासीं? ॿियो त दिलावर, वॾेरे अनवर जा असां ते एहसान आहिनि। उनखे बि त मुसीबत में नथा छॾे सघूं। तूं ॿुधाए त मां छा कयां, मां केॾां वञां? हाशिम भा, हिक ई वक्त में ॿई कम कंदासीं। चाचे पले खे बि ॻोल्हींदासीं, रेस अनवर जे दुश्मन पीर करामत जो नक में दम कंदासीं। छा इहो मुमकिन आहे दिलावर? हा हाशिम भा, रात ॾींहुं हिकु करे छॾींदासीं। भेण खां बोण भलो आहे। ठीकु आहे दिलावर, जीअं तूं चवंदे तीअं ई थींदो। भाई बसरा, बिस्मिल्लाह चवां मुर्शिद साईं खे। भाई सॼे मुल्क में हिन पीर करामत जो सिको थो हले। उहा कहिड़ी शइ आहे जेका असांजे अख़्तियार में न आहे? मुर्शिद साईं, तव्हां माण्हुनि जे दिलनि ते हुकुमरानी था कयो। हर शइ तव्हांजे ई अख़्तियार में आहे, पर हिकु शइ मुंहिंजे अख़्तियार में न आहे। उहा आहे दिलि, जेका हिकु बानीअ लाइ धड़के थी। समझी वियसि मुर्शिद साईं। तव्हां ससुईअ जी ॻाल्हि था कयो न?
समझदार आहीं तॾहिं त असां तोखे न हवेली में ख़ासि बानी जो दर्जो ॾिनो। कुछ त साईं तव्हां कुल मुख्तियार आहियो, सभु कुझु करे सघो था, पोइ पंहिंजे दिलि खे छो था सिकायो? न बसरा, मां कंहिं ते ज़ुल्म नथो करणु चाहियां। इहो मुंहिंजे फितरत जे ख़िलाफ़ आहे, मां ई न कंदुमि। मां ससुईअ सां शादी करे उनखे पंहिंजी शरीक हाथ बणाइण थो चाहियां। सम्झाए ससुईअ खे त मुंहिंजे कहर जे बाहि खे फूकू न ॾे, न त सड़ी रख थी वेंदी। मुर्शिद साईं, मां पंहिंजे कम में लॻी पई आहियां, ससुईअ खे मञाइण में को घणो वक़्तु कोन लॻंदो। शाबाश माई बसरा। साईं, मां तव्हांजा पेर चुमा, हाणे मूंखे इजाज़त ॾे त मां वञी पंहिंजे कम सां लॻा। हा, बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरता था वतन। सेठ साहब, मुंहिंजो हिसाब कर, मूंखे पैसा ॾे त मां वञा। भलिया खान, ॿ घड़ियूं असां वटि बि वेहंदो कर। मूंखे देरि थी थी, बस हिसाब कर त मां वञा। तड़ ते छोकिरी अकेली छॾिया। अकेली छोकिरीअ खे तड़ ते छॾिया आहीं, हिते वठी अची सा। मां को नांग त न आहियां जो डंगियां सा। सेठ, पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे ऐं अदब सां ॻाल्हाए, न त इहा ज़बान काकड़े मां छिके करे थो सही मतां फुल हुजई। पाणीअ जे वाॻूअ सां वेर रखंदे त पाणीअ ते न रही सघंदे पलिया खान। सेठ, तो जड़नि माण्हुनि खे मूंखे सिधो करणु ईंदो आहे। ॾिसी छा थो, जल्दी कर, हिसाब कर, मूंखे पैसा ॾे। वठी वञा पैसा। दिलावर, लगे तो त पीर करामत खे ख़बर पइजी वई त असां हुनजो पीछो करे रहिया आहियूं। तॾहिं त पीर करामत कार भॼाए निकिरी वियो आहे। हाशिम भाउ, हाणे पीर करामत जी वापसी जो इंतज़ार करणो पवंदो। ख़बर न आहे त केॾांहुं निकिरी वियो ऐं कॾहिं वापसि ईंदो। हाशिम भाउ, ख़ैर आहे, नेठ त इहो पीर वझ में ईंदो। दिलावर, साम्हूं सुपर हाईवे आहे, लॻे थो त पीर करामत कराची निकिरी वियो हूंदो। हाशिम भाउ, जेकॾहिं पीर करामत कराची निकिरी वियो आहे न त कुझु ॾींहं वापसि कोन ईंदो। हाणे जॾहिं कराची निकिरी वियो त पोइ छा कयूं? फ़िलहाल वापसि था हलूं। ठीकु आहे, गाॾी खे स्टार्ट कर। डंडन जी